मलिक साहब तव्हां ॿुधायो त इहो जेका तव्हांजी बेसिक लीगल एड सोसाइटी आहे इन जूं वॾियूं कारकर्दगियूं आहिनि इंसान अॼु जे दौर में हिकिड़ो असांखे सच ट्रूली गाइड करण वारो को प्लेटफॉर्म कोन हूंदो आहे ऐं जॾहिं अव्हांजी सोसाइटी आहे त हिकिड़ी वॾी मां सम्झंदमि ब्लेसिंग बि आहे वॾी हेल्प बि आहे ख़िदमत बि आहे इन हवाले सां तव्हां ॿुधायो त जेके औरतुनि जा हक़ आहिनि प्रॉपर्टीज़ जे हवाले सां को बि अगरि शख़्स आहे उनजी मालियत आहे केतिरी बि आहे ऐं उनजी वफ़ात थी वञे थी त उन जा ॿार उन में उनजो धीअर बि अची थी वञनि उनजा पुट बि अची था वञनि त उहे पोइ कीअं उनखे पंहिंजी प्रॉपर्टी खे उन हवाले कनि था छो त अचानक डेथ थी वई आहे ऐं ज़ाहिर आहे उन अञा का वसीहत कई कोन्हे उन्हनि जे वालिद सां अहिड़ा जॾहिं केसिस अचनि था त इन में छा बहितर आहे तव्हांजे हवाले सां? हा ॾिसो जॾहिं बि कोई माण्हू डेथ करे वेंदो त जेका उहा प्रॉपर्टी पोयां छॾे वेंदो आहे उनजी सक्सेशन थींदी आहे फर्स्ट इंस्टेंस में असां सक्सेशन कंदा आहियूं सक्सेशन कंदा आहियूं असां मूवेबल प्रॉपर्टी जी प्रॉपर्टी ॿिनि क़िस्मनि जूं आहिनि हिकिड़ी मूवेबल प्रॉपर्टी ॿी इमूवेबल प्रॉपर्टी मिसाल तौरु हीअ रूम आहे हीअ ज़मीन आहे हीअ इमूवेबल प्रॉपर्टी आहे बैंक में पैसा पिया आहिनि गाॾी आहे मतिलबु कोई बि अहिड़ी शइ जेका इमूवेबल प्रॉपर्टी आहे पहिरियां असां डिस्ट्रिक्ट कोर्ट में सक्सेशन फाइल कंदा हुआसीं हाँ रिसेंटली अमेंडमेंट अची वई आहे हाणे असां उहा सक्सेशन फाइल कंदा आहियूं नादरा में अच्छा डायरेक्ट नादरा में नादरा अगरि डिक्लाइन थी करे त उहो डिक्लाइन सर्टिफिकेट ॾींदी हुन जो को रीज़न हूंदो उहो नादरा ॿुधाईंदी असां सर्टेन रीज़न जे करे तव्हांजी सक्सेशन जेका आहे अलो नथा करे सघूं ठीकु आहे अच्छा इहा ॻाल्हि बि आहे त जेकॾहिं तव्हां सक्सेशन नथा कयो कहिड़ी कंडीशन में नथा कयो छा वजह आहे उहो डिक्लाइन सर्टिफिकेट में रीज़न लिखी ॾींदा पोइ असां कोर्ट में वेंदासीं हाणे डायरेक्ट कोर्ट में असां नथा वञी सघूं पोइ जॾहिं असांखे डिक्लाइन सर्टिफिकेट मिलंदो असां सक्सेशन वञी फाइल कई हाणे असांजी इहा त थी वई मूवेबल प्रॉपर्टी जी हाणे असां इमूवेबल प्रॉपर्टी आहे उनखे छा कयूं उनजो थींदो असांजो सूट फॉर एडमिनिस्ट्रेशन असां एडमिनिस्ट्रेशन सूट फॉर एडमिनिस्ट्रेशन मुंहिंजी काई प्रॉपर्टी आहे असां 4 भाइर आहियूं 2 भेणूं आहियूं पाण में असां चऊं था हिननि जी डिस्ट्रीब्यूशन थिए त उनजे लाइ कंसर्न जेके रेवेन्यू रिकॉर्ड्स आहिनि उहे कॉल थींदा डिस्ट्रिक्ट कोर्ट जेका आहे उनखां रिकॉर्ड कॉल कराईंदी उहो रिकॉर्ड ईंदो भई हिनजी घणे नाले केतिरी प्रॉपर्टी आहे उहा प्रॉपर्टी कोर्ट में जॾहिं अची वेंदी पोइ कोर्ट हिकिड़ो ऑर्डर कंदी आहे हीअ हेतिरा लीगल हेयर्स आहिनि हिन डिसीज़ जा तव्हां हिननि जे नाले ते हेतिरी हेतिरी प्रॉपर्टी जेका आहे हिननि खे जॉइंट शेयरर करे छॾियो हाणे जॉइंट शेयरर थी आहे हाणे डिस्प्यूट अची वियो त भई इहा प्रॉपर्टी जेका जॉइंट आहे असां सभई पाण में जॉइंट लीगल हेयर्स आहियूं हाणे इहा प्रॉपर्टी हिन मां घर मां मूंखे पंहिंजो हिसो खपे 4 भाइर आहिनि 2 भेणूं आहिनि उहे थी चवनि हाणे असांखे पंहिंजो हिन मां हिन घर मां हिकिड़ो मिसाल तौरु हिकिड़ो घर आहे उन घर मां असांखे पंहिंजो शेयर मिले हाणे इहो हिकिड़ो घर 6 आहिनि घर जे हिन भातियुनि लीगल हेयर्स में डिस्ट्रीब्यूट कीअं थिए पोइ असांखे कोर्ट हिकिड़ो लॉ अची वियो असां वटि असां हुनखे पार्टीशन एक्ट जे तहत असां वञी करे सेक्शन 4 में आहे असां वञी कोर्ट में सिविल कोर्ट में केस फाइल कंदा आहियूं तॾहिं वञी असां कोर्ट में केस फाइल कंदासीं जॾहिं डिस्प्यूट ईंदो अगरि गुड फेथ में वेही करे इहे लीगल हेयर्स पाण में चवनि त असां प्रॉपर्टी पाण में डिस्ट्रीब्यूट कयूं था कोर्ट वञण जी ज़रूरत कोन्हे असां कोर्ट वेंदा ई इन कंडीशन में त जॾहिं डिस्प्यूट अची वञे हिते हिकिड़ो ॿियो टर्म बि आहे अरेबिक वर्ड यूज़ थियल आहे मुशा रिसेंटली असां हिकिड़ो पेपर बि ॾिनो हुयो उन में बि इहो सुवालु आयो त मुशा हाणे मुशा हिकिड़ो अरेबिक वर्ड आहे जंहिंजी माना आहे अनडिवाइडेड प्रॉपर्टी इहो यूज़ थींदो आहे पार्टीशन में सही त जेका अनडिवाइडेड प्रॉपर्टी आहे उहा डिस्ट्रीब्यूट थींदी लीगल हेयर्स में अकॉर्डिंग टू सेक्शन 4 ऑफ पार्टीशन एक्ट उहा प्रॉपर्टी कोर्ट तव्हांखे डिस्ट्रीब्यूट करे ॾींदी हाणे सुवालु इहो पैदा थो थिए त घर जा जेके 4 भाती 4 भाइर आहिनि 2 भेणूं आहिनि उन्हनि मां हिकिड़ो डोमिनेंट आहे जंहिं वटि एतिरी कैपेसिटी आहे त हू चए थो त हीउ घर मतिलबु बाबा जी छॾियल मिल्कियत आहे मां ई खपाइण नथो चाहियां हा एज़ अ निशानी तौरु बाबा जी मां इहा प्रॉपर्टी रखणु चाहियां थो त मां खपायां न कंहिं ॿिए खे न ॾियां इहो मुंहिंजे अंडर में हुजे कोर्ट हुनखे चवंदी भई जेकॾहिं तो वटि डोमिनेंसी आहे पैसा कोर्ट में जमा करा हेतिरी वैल्यूएशन असां कॉल कराई आहे मिसाल तौरु 5 लख रुपए जो ऐं 10 लख रुपए जो व्हाट्सएवर तो कोर्ट में पैसा जमा कराईंदो कोर्ट ऑर्डर करे ॾींदी त भई असां घर तोखे ॾिनोसीं हाणे जेके पैसा आया आहिनि हिन जा जेके शेयर ठहंदा 3 भाइर बचंदा 2 भेणूं बचंदियूं उहो उन्हनि में डिस्ट्रीब्यूट करे छॾींदा हीअ प्रॉपर्टी डिस्ट्रीब्यूशन जो हिकिड़ो प्रोसीजर आहे जेको असां वटि लॉ में प्रोवाइड थियल आहे मुझे ये बताइएगा कि अगर कोई शख्स चाहता है कि वालिद की जायदाद वो रखें और कोर्ट क्या उसको टाइम देता है क्योंकि वैसे तो अगर आप कोई भी चीज़ फाइल करते हैं तो पेमेंट ऑन टाइम करनी होती है तो क्या कोई ऐसी शिक है या कोई ऐसा तरीक़ेकार है कि अगर वो कहे कि मुझे 1 साल का टाइम दर मैं आहिस्ता आहिस्ता करके सबकी अदायगी करके ये वालिद का जो घर है ये मैं रखना चाहूँगा देखें लॉ में बिल्कुल ये चीज़ प्रोवाइड है कि कोर्ट का ये डिस्क्रिशन पावर है अब डिस्क्रिशन का मकसद ये है इसको थोड़ा समझना है हमें कि कोर्ट की मर्ज़ी है सही
इधर अलाउस और नॉट, अलाउ करे या ना करे ये कोर्ट की मर्जी है। सही। अब अलाउ कर दिया तो अब ये सवाल आता है कि टाइम पीरियड कोर्ट कितना दे। पर्टिकुलर कोई टाइम फ्रेम नहीं लिखा हुआ लॉ में। अब यहाँ कोर्ट की मर्जी आ गई, कोर्ट की मर्जी है कि कोर्ट कितना टाइम दे रही है, रीजनेबल टाइम। सही। 6 महीने दे रही है कोर्ट, उसकी कैपेसिटी देखेगी तो कोर्ट भी कहती है ठीक है भाई, इनकी अबावत ये प्रॉपर्टी है, एंसेस्ट्रल प्रॉपर्टी है, तो ये इधर निशानी तो रखना चाह रहा है, ठीक है हम इसको 6 महीने का टाइम दे देते हैं इंस्टॉलमेंट में। 3 महीने में एक इंस्टॉलमेंट आप पे कर दें, 3 महीने में दूसरी। लेकिन ठीक है। ये चीज़ भी है कि उसके पास इतनी कैपेसिटी है कि उसने कोर्ट को ऑफ़र किए कि सर आप मुझे टाइम दे दें, या ये प्रॉपर्टी मैं रखना चाह रहा हूँ, मैं इसके पैसे देना चाह रहा हूँ, मैं इसको सेल नहीं करना चाह रहा किसी और को, ये प्रॉपर्टी मुझे दी जाए। फिर कोर्ट ऑर्डर करती है, एक रिटर्न में ऑर्डर होता है, फिर वो ऑर्डर जो है वो रेवेन्यू अथॉरिटीज़ के पास जाता है, उसकी बाकायदा इम्प्लीमेंटेशन होती है, सही। उसका इंदराज होता है रिकॉर्ड में। जब उसकी ठीक। पेमेंट हो गई वो घर उसके नाम पे हो जाएगा। फिर ये सारी चीज़ें जैसे हम सब रजिस्ट्रार के पास जाते हैं, उसको जाके कहते हैं कि ये मैंने घर Documentation सारी होती खरीद कर लिया है, अब ये सारी डॉक्यूमेंटेशन मेरे नाम पे, ठीक। लेकिन ऑन द ऑर्डर ऑफ कोर्ट, वो सही। कोर्ट ऑर्डर देगी उसको, उस पे जाएगा। ठीक है। ठीक नहीं है। जा अच्छा, एक और बहुत इम्पोर्टेंट सवाल है कि जैसे किसी खातून को अपने वालिद की तरफ से कोई भी प्रॉपर्टी मिल गई है हासिल, ठीक है, उन्होंने कोई वसीयत कर गए कि भाई मेरी बेटियों को ये चीज़ फराहम की जाएगी, और वो उनको मिल गई है। अब उन बेटियों की शादी हो गई है, अब उस बेटी के जो खावंद है उसका इनकी प्रॉपर्टी पे, जो उनकी वाइफ है, जो उनको उनके मेके से दिया गया है उसके वालिद साहब की तरफ से, उस पे उसका कितना हक होगा? क्योंकि अक्सर ये होता है कि फिर वो मजबूर भी होती है, और अगर फॉर एग्जांपल वो बेटी ना देना चाहे अपने खावंद को, वो चाहे कि ये मेरी अपनी पर्सनल प्रॉपर्टी है, तो यहाँ पर कॉन्फ्लिक्ट्स आ जाते हैं सोसाइटी में। इस हवाले से आप ज़रा थोड़ा गाइड हाँ, करें। आपके सवाल पे मैं थोड़ा बाद में आता हूँ। पहले मैं एक चीज़ गिफ्ट और विल को डिफाइन करना चाहता जी। हूँ कि गिफ्ट और विल क्या है। एक होती है जिसको हम सादा ज़बान में सिंधी में असां पाण चवंदा आहियूं त तोहफ़ो कंहिंखे प्रॉपर्टी का करे था ॾियूं। जी। ॿी हूंदी आहे विल, जंहिंखे असां चवंदा आहियूं वसियत। गिफ्ट जी इम्प्लीमेंटेशन थींदी आहे लाइफ टाइम में, ऐं जेका विल हूंदी आहे उन जी इम्प्लीमेंटेशन थींदी आहे आफ्टर डेथ। ठीक है। मां हिकिड़ी प्रॉपर्टी गिफ्ट थो कयां, उन जूं 3 मेन कंडीशन आहिनि। सही आहे। ऑफर, एक्सेप्टेंस, डिलीवरी ऑफ पोजीशन। ठीकु आहे। मां तव्हांखे ऑफर कयो, तव्हां उन शइ खे एक्सेप्ट कयो, 2 कंडीशन पूरियूं थी वियूं, डिलीवरी ऑफ पोजीशन इन लाइफ टाइम। हाणे हिकिड़ी प्रॉपर्टी मुंहिंजी आहे, मां तव्हांखे गिफ्ट करे छॾी, गिफ्ट तव्हां लव एंड अफेक्शन ते कंहिंखे बि करे सघो था। लाइफ टाइम में तव्हां उहा प्रॉपर्टी खे एक्सेप्ट करे छॾियो, उहा तव्हांजी गिफ्ट कंप्लीट थी वई। पर मां उन्हनि पेरेंट्स खे हिन प्रोग्राम जे ज़रिए इहो मैसेज ज़रूरु ॾियणु चाहियां थो त कॾहिं कॾहिं अहिड़ा सुवाल बि असां वटि अची वेंदा आहिनि त वालदेन जेके आहिनि उहे पोढ़ा थी विया आहिनि, हाणे असांजे मथां बोझ थी विया आहिनि। हुननि वटि प्रॉपर्टी त आहे पर उहो असांजे मथां बोझ थी विया आहिनि। पोइ हुननि खे वञी करे शेल्टर होम में छॾे ईंदा आहिनि या ओल्ड एज होम में छॾे ईंदा आहिनि त हीअ असां त हींअर बोझ आहिनि, असां हिननि खे नथा खाराए पियारे सघूं या असां हिननि जो ख़िदमत नथा करे सघूं। त मां उन्हनि पेरेंट्स खे इहो मैसेज हिन प्रोग्राम जे ज़रिए ॾियणु चाहींदुसि त जॾहिं बि तव्हां वटि प्रॉपर्टी आहे, तव्हांजे मरण खां बाद में बि उन्हनि खे ई मिलंदी प्रॉपर्टी, ईअं कोन्हे त कोन थींदी, पर बहितर इहो आहे तव्हां प्रॉपर्टी गिफ्ट कयो, उनमें कंडीशन रखे छॾियो सही। त जेसीं ताईं मां ज़िंदा आहियां, मुंहिंजो मुड़ुसु ज़िंदा आहे, जेकॾहिं घरवारी जे नाले प्रॉपर्टी आहे, जेकॾहिं मुड़ुस जे नाले आहे त उहो गिफ्ट में कंडीशन रखे छॾे, जेसीं ताईं मुंहिंजी घरवारी ज़िंदा आहे, मतिलबु ॿारनि जी माउ, तेसीं ताईं तव्हां इन प्रॉपर्टी मां तव्हां बि खाईंदो ऐं मुंहिंजी घरवारी जो ऐं मुंहिंजो बि ख़्यालु रखंदो। असांजी डेथ खां बाद में करे तव्हां वञी सोल ओनर थी वञो, उहो तव्हां बाद में तव्हां थींदो, पर जेसीं ताईं असां ज़िंदा आहियूं इन कंडीशन जे तहत ॿारनि खे इहो थींदो त जेकॾहिं असां पंहिंजे पेरेंट्स खे हींअर घर मां कढी था छॾियूं, पोड़ा थी विया आहिनि, त इहा गिफ्ट जेका आहे इहा रिवोक थी सघे थी, सही। त ओके। इहा प्रॉपर्टी असांखां खसिजी सघे वापस थी। भी वञी सघे थी। त इन जे करे बजाए विल करण जे तव्हां बहितर इहो आहे तव्हां प्रॉपर्टी गिफ्ट कयो ऐं उनमें कंडीशन रखे छॾियो, मतलब बिल तैयार करके उसको जो गिफ्ट है कर वो दें, गिफ्ट will ना करें, गिफ्ट करें। गिफ्ट करें। लाइफ टाइम में गिफ्ट कर दें। इसी के साथ आपका बहुत बहुत शुक्रिया कि आपने अच्छा, ज्वाइन किया।